अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जी अॼु तव्हांखे सॼी कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं ऐं तव्हांजे अॻियां सॼी कहाणी पेश कंदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजी यूट्यूब चैनल ते न आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। त जेको दौलाब ड्रामो हो उनजी पहिरीं स्पेल पूरो थियण वारी, बाक़ी 2-3 शूटूं रहियल हा, पर उन्हनि मींहं जे करे दौलाब ड्रामे जी शूटिंग बंदि करे छॾियो। हाणे जॾहिं गप सुके त पोइ दौलाब ड्रामे जी शूटिंग शुरू थींदी। तो हिते आज़म मेगल यानी रब्बान हिते वॾेरो अथव हिकु बहितरीन क़िस्म जो, ऐं जेको ओठो आहे उहो गुंडो अथव, ऐं साईं निशार शाह ऐं ओठो इहे पाण में गॾु हूंदा, रबनि सां विढ़ंदा रहंदा। तो हिन ड्रामे में नालो इन्हनि जा मट अथव। जेॾी महिल हीउ ड्रामो अचे त तव्हांखे नाला ख़बर पइजी वेंदा। तो इन जी रिकॉर्डिंग मीरपुर माथिले में थी रही आहे, भले नज़ारनि में, ऐं जिते हीअ ज़हर ज़िंदगी रिकॉर्डिंग थी दोस्तों इन जी रिकॉर्डिंग बि उते अथव। मतिलबु तव्हां इन ड्रामे खे ज़हर ज़िंदगी सीज़न 2 सम्झिजो दोस्तों। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। असांजे चैनल ते न आहे त